इन भी हम खबर शामिल कंदासीं। नाज़रीन नवां खे अपडेट कंदासीं। सुल्तान कोट मां जिथे पुरानी तकरार तां ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। नवां खे अपडेट कयूं पिया। हुमायूं शरीफ थाणे जी हद में पुरानी तकरार तां ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे सुल्तान कोट मां केटी न्यूज़ जे रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार अपडेट कजो। जी सुल्तानपुर भरसा अमन शरीफ थाने जे हद में कुंवारा लाड़ो वटि पुराणे तकरार सां कलर बिरादरी पारां पंहिंजी बिरादरी जे ॿिनि हिकु नौजवान ऐं हिकु पंहिंजो 40 सालनि जी उमिरि वारनि ते हमिलो ऐं फायरिंग में ॿई ॼणा मौक़े ते क़तल थी विया आहिनि। उन्हनि मां हिकु नाले जी जेका शनाख्त थी आहे रईस रतन कलर जे नाले सां ऐं पुलिस हद जी वाक़े वारे जॻह ते पहुती आहे। ॿिए जे नाले जी शनाख्त अञा न थी सघी आहे। जी इसरार चांडियो अपडेट करण लाइ मां जी वॾी महिरबानी। नाज़रीन खिपरो मावा के